असां वटि साईं रोशनी जतियाल साहब विचड़ा पाण सहाफ़त जो हिकु तमामु बहितरीनु नालो आहे। साईं रोशन जतियाल खे चवंदासीं त स्टेज ते अचनि साईं जे बारे में कुझु असांखे ॿुधाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मानवारो इन तहज़त मेरा के सदारत कंदड़ साहब जिला ॾाढो राब्ता सेक्रेटरी नियाज़त अली अब्दो साहब, असांजी नामवर शाइर ऐं हिकु तमामु वॾी शख़्सियत जा फर्ज़ंद साईं ख़लील आरिफ सुबुह साहब, असांजे साईं अली गौर सुबुह साहब जा फर्ज़ंद साईं निसार गौर साहब, साम्हूं दादू प्रेस क्लब जो सदर जनाब निज़ाम शेख साहब, असांजे दादू प्रेस क्लब जो नायब सदर मोहतरम सरवर जलाल सोनी साहब, असांजे दादू प्रेस क्लब जो सीनियर साथी दोस्त असांजो सफ़ी सरदार जान साहब, दादू प्रेस क्लब जी ॿी ख़ूबसूरत शख़्सियत मोहतरम अलीगुल चना साहब ऐं स्टेज खां साम्हूं वेठल ऐं ख़ासि तौर ते सेक्रेटरी सिंधी अदबी संगत साईं नूर कुंबर साहब, उमैन सिंधी ब्यासर दोस्त रजब आज़ाद साईं। हाणे ॻाल्हि साईं अली गौर जी तहज़त जे हवाले सां जीअं सभा थोरा थिया आहिनि ऐं सिंधी अदबी संगत जो तमामु ख़ादिम साईं जो अहम फ़ैसिलो करे वरितो जस्ट ईद खां पोइ जेके ईद मिलन पार्टियूं थींदियूं उहे शयूं थियनि थो हुयो, पर साईं सेक्रेटरी साहब अॻूणे सेक्रेटरी ऐं सभिनी गॾिजी करे या जेका मौजूदा बॉडी आहे उन निसार गौर सां हिकिड़ी क़यादत दौरान सलाह सलाह जंहिंमें निज़ाम शेख साहब बि हुयो, उते असां बि हुयासीं त उते इहो तय थियो त साईं नूरमन सिंधो साहब बि सलाह में हुयो त साईं जे लाइ तहज़त जी मुलाक़ात कजे, माना ॻाल्हि ॿोल करणी आहे हुनजी शख़्सियत ते। डॉक्टर कुर्बान जतियाल साहब जो ज़िक्र ज़रूरी आहे इन करे डॉक्टर साहब जे करे फुलजी स्टेशन खां साईं अली गौर सुंदर साहब सां मुंहिंजो तालुक़ जुड़ियो। साईं जे हथ में तॾहिं स्टेट लाइफ जी डायरी हूंदी, उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। डॉक्टर कुर्बान साहब जी क्लिनिक हुई स्टेशन फुलजी में रिज़वान क्लिनिक जे नाले सां, उते साईं कमे करे माना डॉक्टर साहब सां मिलण ईंदा हुआ या स्टेट लाइफ जो कमु थींदो हो या पोइ इहे सम्झो उन जो क्लाइंट वग़ैरह साईं उनजी ॻोल्हा में हूंदो हो, पोइ वरी डॉक्टर कुर्बान साहब वटि अची उमेन साहब साईं पटींदो मानी खाईंदो हुयो, चांहि गॾिजी पींदो हुयो। असां वरी डॉक्टर साहब खां पुछंदा हुआसीं ऐं साईं माना राशिद साईं मूंखे माना हर वक़्तु ॾाढो साफ़ु सुथिरो टिप टॉप सुठो इहो कपिड़नि में ऐं साफ़ु सुथिरो माण्हू लॻंदो ऐं स्टेट लाइफ खे खपनि अहिड़ा माण्हू त उहो माना साफ़ु सुथिरा हुननि जा कपिड़ो लॻो हुजे जीअं ॿिए खे अट्रैक्ट करे सघिजे। त साईं उन करे बि पाण खे साफ़ु सुथिरो रखंदो। ॿियो हाणे उनजो तालुक़ ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में तमामु घणो तालुक़ लॻो आहे साईं जो। जीअं साईं कोई कंहिं दोस्त चयो त घण पासां जी शख़्सियत असां में डॉक्टर कुर्बान जतियाल साहब ईअं माना दादूअ में वरी साईं अली गौर सुंदर साहब इहा थोरी भेट थिए थी पाण में, साईं थी सघे अञा वधीक हुजे पर साईं हुते वरी डॉक्टर कुर्बान साहब डॉक्टरी डिग्री उन करे चवंदा उहो थोरो वधीक हुजे। साईं सां जॾहिं इहो तालुक़ उतां खां जुड़ियो फुलजी स्टेशन खां ऐं माशाल्लाह उहो काफ़ी साल माना मुंहिंजो साईं सां तालुक़ जेको आहे गुज़िरियल 25 सालनि खां माना आहे ऐं 25 सालनि दौरान मूंखे यादि न आहे त कॾहिं
साईं सां को असां मोह ख़राबु कयो हुजे या कंहिं बि मसइले ते माना एॾो अंडरस्टैंड कंदो हुयो असांखे त हुनजो साईं असां खां एज में थोरो वॾो हो पर हुनजी ॻाल्हि ॿोल या हुनजो तरीक़ेकार अहिड़ो जो असां हुन में चिड़ियासीं न को नाराज़ थियासीं हुनजो बिहेवियर हुनजो हिकिड़ो असां सां अहिड़ो रहियो ऐं इतफ़ाक़ सां हुनजी वरी असां ॾे ॾाढे सां खणी माना जॾहिं वापसि थी साईं त असांजे जोड़ जो साहब या अञा पुराणो साहब हुयो जॾहिं पुराणो प्रेस क्लब हो उन दौर में उन प्रेस क्लब जो मेंबर बि हुयो साईं उहिदेदार रहियो या न उहा वधीक वरी सीनियर दोस्तनि खे ख़बर हूंदी पर मेंबर हुयो उन दौर में जॾहिं पुराणो प्रेस क्लब हुयो ऐं नई इमारत जॾहिं प्रेस क्लब जी ठही त उते मुख़्तलिफ़ दोस्त उहिदेदार थिया त साईं बि कोशिशि करे पियो त मूंखे बि प्रेस क्लब में जेको आहे सो आंदो वञे पहिरीं मां मेंबर थियां पोइ वरी कंहिं उहिदे ते बीहां पर अलाए छो क़िस्मत साथ न ॾिनो असां साईं खे मेंबर करे न सघियासीं मुंहिंजो टेन्योर बि हुयो हुन खां अॻियो टेन्योर ॿिया टेन्योर हाणे निज़ाम साहिब जो टेन्योर बरार साईं वीचारे ख़ुशि हुआ ख़ैर साईं खे का इहा न ई जेको प्रेस क्लब साईं जो हिकिड़ो जी तारीख़ आहे प्रेस क्लब में मुंहिंजी तस्वीर लॻंदी जॾहिं मुंहिंजी सुभाणे ममाती थी वञे त जीअं उते प्रेस क्लब में उन्हनि दोस्तनि जी तस्वीर गैलरी आहे हिते मुंहिंजो फोटो लॻे हिकिड़ी उनखे हिकिड़ी ख़्वाहिश हुई पर उहो कोन करे सघियासीं असां इहा शायदि बेवफ़ाई हुजे असांजी उन्हनि ख़ैर उहा नियत न ई पर ईअं आइनी तौरु कुझु शयूं कुझु मोजारा इन करे न करे सघियासीं साईं जा कालम पढ़ंदा हुआसीं या पाण कटिंग करे मोकिलींदो हुयो व्हाट्सअप ज़रिए व्हाट्सअप जो जॾहिं दौरु आयो पहिरीं जॾहिं पने ते ख़बर लिखी फैक्स कबी साईं हुन दौर जो साफ़ी हो ऐं साईं ज़ाहिर उस्ताद हो त सुठो लिखी सघे पियो ऐं उस्ताद बि वरी माना नामवर उस्ताद ईअं न अच्छा जदोजहद जे हवाले सां असां सहाफ़ियुनि जी हिकिड़ी तंज़ीम जुड़ी पहिरियां सिंध जनरल काउंसिल जेकर चऊं असां उन में साईं असां सां गॾु शामिलु थियो तालके में ज़िले लेवल ताईं माना सीनियर माण्हू असांखे ज़िले जे कमनि कारनि में खणी वेंदा हुआसीं गॾु पाण सां माना हिकिड़ी बीहर कोई असां सां गॾु बीहंदो त सभु कुझु चवंदो वॾो कदकाठ वारो माण्हू हुननि सां गॾु आहे माना इन जे करे बि असां लिखंदा हुआसीं जे पोयां माना एॾी लेवल जो माण्हू अब अॼु को सुमरो गॾु थियनि छा चए हा हा बाबा एॾो इहो जाखोड़ी आहे इहो न छॾे माना एॾी माना डपु एॾो माना माना हिकिड़ो अॻिले माण्हू खां हयात थींदो आहे ऐं डपु थींदो माना हिकिड़ी वॾी शख़्सियत हुई ऐं हुनजो दुख त पंहिंजी जॻह ते आहे रिसेंट मुंहिंजे वाले साहिब जी वफ़ात थी त साईं जेको आहे सो अलीगो सुमरो खुलजी स्टेशन असांजे गॾे ते बि आयो अकुर भाई रोई ॾिनई त यार बाबा साईं मेरे शोबेदार माण्हू आहे माना बाबा बि टीचर हो साईं जी मां त कोन ॾिठो त पोइ साईं एॾो जस्ट जेको आहे मोकिलाए वेंदो असां साईं ॾाढो ज़बरदस्त मिलियो कयो कचहरी कई ॿ मानी गॾी खाधासीं साईं हाजी गुलाम कादर सोलंगी सां गॾु हुयो हिकिड़ी सहूलियत मिली अस्पताल जी त हुन सां गॾु आयो पर अटेंड करणु इन ॾुख वारी घड़ी में आम माण्हू कमु न आहे थोरा माण्हू ईअं थियनि था वरी बसि ईअं ई थोरा गुज़रिया त वरी असां हुनजे दॾे ते वेठा रहूं अड़ी माना इहे छा थी वियो साईं हिकु दफ़े ज़मीन जे मामलनि में ॾाढो परेशान हूंदो साईं नूर मोहम्मद खे घणी ख़बर आहे नसार कयो साईं निज़ाम साहिब खे ख़बर आहे सभिनी खे पर साईं जी जेको भेड़ो हुयो ज़मीन जो जेको तकरार हो उहो जाइज़ हुयो ऐं साईं खे सुमरो सम्झी ऐं नंढो माण्हू सम्झी बासर माण्हू कब्ज़ो कयो ज़मीन ते त हीउ छा करे सघंदो ऐं ॾाढो साईं खे वरी जेॾा हू बासर जेॾा हू ताक़तवर एॾो साईं दिले मां चयो साईं तूं पाण खे बि माराईंदे असांखे बि माराईंदे जेॾे केॾे गेलींदा किरी मामला रफ़ीक जमाली वटि अचनि ॿिए हंधि वञनि साईं पंहिंजे मौक़ूफ़ ते बीठो आहे साईं मूंसां ज्यादती आहे मूंसां नाइंसाफ़ी आहे
हिननि मुंहिंजी ज़मीन छो वरिती, हिननि हीअं छो कयो, हिननि हीअं छो कयो। नेट इहो साईं लोलवा जी ॻाल्हि मां जिदोजहद ज़रिए 50% खणी चवां मां, साईं त 80% ठही वियो आहे। और निसार साहिब खे ख़बर हूंदी अञा 50% ज़मीन साईं जी कब्ज़े हेठि आहे, ॾाढनि मुड़ुसनि अञा आहे, जंहिं लाइ मुस्तक़िल बि अञा ज़रूरत मथां पए ऐं कबी। सो एतिरे ताईं हुसैन जमाली मुखताली कैंप ते मूंखे मैसेज करायो, यार हिन अलीगढ़ जी पचर नथो छॾी तूं, तव्हां छो खणी हुनजो दिमाग़ ख़राबु कयो आहे, मथो ख़राबु कयो आहे, जाइज़ नाजाइज़ तव्हां हुनजे पोयां वेठा आहियो। मां चयो अलीगढ़ सॼो सच आहे, मां छा कयूं, नथा जवाबु ॾेई सघूं। रफ़ीक जमालिया वोट ख़राबु थियनि त वञी थियनि, पर असां अलीगढ़ जी पचर कोन छॾींदासीं। पोइ साईं हिकिड़े ॾींहुं काव्यो चई शादण करणु वठूं, ऐं जेके जोड़ी ते काफ़ी मेरे शागिर्द बि मेरे ॻोठाण बि रफ़ीक जमाली खे वोट कोन ॾेसूं, बसि ॿिया न त भला विढ़ त कोन पिया में सघंदा, भला वोट कोन ॾेसूं। इहा ख़बर बि बापूर रफ़ीक जमाली ताईं पहुती।